वज़ीर-आज़म शहबाज शरीफ तरफां 200 यूनिट वारनि बिजली वापदारनि ते 3 महीननि लाइ रियायत ॾियण जो ऐलान। सिदस चवणु आहे त हुननि सियासत कुर्बान करे रियासत खे बचायो आहे। 9 ॾींहनि अंदरि करप्शन ख़त्म करण जा ऐलान कंदड़नि जे दौर में वॾा स्कैंडल ज़ाहिर थिया। कणिक ऐं खंडु ॿाहिरि मोकिले खीसा भरिया विया। बेतमादी रिथ खां बचण लाइ पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटाई मैशियत खे नुक़सान पहुचायो वियो। IMF सां 3 सालनि जो प्रोग्राम को राज़ नाहे। PP तरफा शहीद जुल्फकार अली भुट्टो रेफरेंस बाबत सुप्रीम कोर्ट जो फैसलो तारीखी कामयाबी करार। शाज़िया मरी जो चवणु आहे त शहीद जुल्फकार अली भुट्टो खे 40 सालनि खां पोइ इंसाफ़ मिलियो आहे। पीपल्स पार्टी शहीद जुल्फकार अली भुट्टो सां इंसाफ़ लाइ डिघे वक़्त ताईं जिदोजहद कई। सुप्रीम कोर्ट जो फैसलो इत्मीनान जोॻो आहे। जुल्फकार अली भुट्टो जी सज़ा खे बि कालअदम करार ॾियणु घुर्जे हा। उत्तर वजीरिस्तान में ऑपरेशन दौरान पाक फौज जो कैप्टन शहीद। सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई में 2 दहशतगर्द मारिजी विया। सुप्रीम कोर्ट सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी मखसूस सीटुनि बाबत फैसलो महफ़ूज़ करे छॾियो। आईनी तौर सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे 1 सीट भी न मिलणु घुर्जे। फैसले बाबत पाण में सलाह मशवरो कयो वेंदो। ॾिसंदा त मुख़्तसिर फैसलो मुमकिन आहे या नाहे। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी सां इलेक्शन कमीशन 1 सियासी पार्टी खे चूंड अमल खां ॿाहिरि कढियो। छा सुप्रीम कोर्ट खे अहिड़ो अमल न ॾिसणु घुर्जे? पार्लियामेंट जी ॻाल्हि कई पई वञे त वोट जो हक़ जी ॻाल्हि थी रही आहे। छा सुप्रीम कोर्ट खे चूंड अमल में ग़लतियुनि जी दुरुस्तगी न करणु घुर्जे? जस्टिस अतार तहरीक इंसाफ चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो आहे त जजनि मां उम्मीद आहे त कानून मूजिब मखसूस सीटूं संदन हवाले कई वेंदियूं। कंहिं बि पार्टी खे कामयाब सीटुनि खां वधीक सीटूं ॾियणु गैर कानूनी अमल आहे। कामयाबी खां पोइ PTI मेंबरनि सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शमूलियत अख्तियार कई। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। कराची जे मलीर, कायदाबाद, पिपरी, गुलशन, हदीद, गुलिस्तान, जोहर ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात। नए कोट, सिंधड़ी, कोहिस्तान ऐं ॿियनि इलाइक़नि में भी वसकारो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त मंशियात जो कारोबार खुलेआम कयो पियो वञे। समूरनि सूबनि खे गॾिजी मंशियात ख़िलाफ़ कार्रवाई करणी पवंदी। नार्को टैक्स जी नफ़री ऐं सलाहियत में इज़ाफ़ो कयो पियो वञे। रोड चेकिंग सबबि टैक्स जी शरह में इज़ाफ़ो थियो आहे। एक्साइज़ खाते टारगेटेड खां वधीक टैक्स जमा कई आहे। प्रीमियम नंबर प्लेट्स लाइ अलॻि ऑफिस क़ाइमु कई पई वञे। PCB चेयरमैन मोहसिन नकवी क़ौमी क्रिकेट टीम के कोचिस गेरी क्रिस्टिन ऐं जेसन गिलेस्पी सां मुलाक़ात। क़ौमी टीम की कारकर्दगी बेहतर बणाइण लाइ कंहिं भी क़िस्म जी सौदेबाज़ी न करण ते इतफ़ाक़। मोहसिन नकवी क्रिकेट की बेहतरी लाइ 2 कोचिस के फ्री हैंड ॾेई छॾियो।